सदर की मंजूरी बाद दिफ़ा वारी वज़ारत फील्ड मार्शल आसिम मुनीर के चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस तौर मुक़ररी एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर सिद्धू के मुलाज़मती मुद्दे में वाद जो नोटिफिकेशन जारी करे छो। गुज़िरियल ॾींहुं सदर आसिफ अली ज़रदारी फील्ड मार्शल आसिम मुनीर के चीफ ऑफ डिफेंस फोर्स तौर मुक़रर की मंजूरी ॾिनी हुई। पधराई मूजिब फील्ड मार्शल आसिम मुनीर चीफ ऑफ आर्मी स्टाफ से गॾु 4 नवंबर 2030 ताईं चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस भी हूंदो। चीफ ऑफ एयर स्टाफ एयर चीफ ज़हीर अहमद बाबर सिद्धू के मुलाज़मती मुद्दे में भी 2 सालन की वाद कई वई। सदर की मंजूरी बाद दिफ़ा वारी वज़ारत नोटिफिकेशन जारी करे छो। एयर चीफ जो वाद थियल मुलाज़मती मुद्दो 19 मार्च 2026 का शुरू थींदो। सदर आसिफ अली ज़रदारी पारां नेक ख्वाहिशन जो इज़हार। फील्ड मार्शल आसिम मुनीर की अगवानी में बहादुर फौज दुश्मन के इबरतनाक शिकस्त ॾिनी। मरक हक़ में शानदार कामयाबी से पाकिस्तान जो नालो रोशन थियो ऐं इज़्ज़त मिली। वज़ीर आज़म पारां फील्ड मार्शल आसिम मुनीर के पहिरियों चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस तौर मुक़ररी थियण ते वाधायूं। एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर सिद्धू के मुलाज़मती मुद्दे में वाद ते नेक ख्वाहिशन जो बिज़ार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त ज़हीर अहमद बाबर सिद्धू के अगवानी में पाक फ़िज़ा मुल्क हक़ में पेशवराने सलाहियतुनि जो मुज़ाहिरो कयो। पाक फ़िज़ा दुश्मन जा जंगी जहाज़ तबाह कया ऐं दुश्मन ते पंहिंजो दाख़ो जमायो। मुल्क के दिफ़ा तरक्की ऐं ख़ुशहाली सां समूरा इदारा गॾिजी कमु कंदा। पाकिस्तान हाणे हितां खां उॾाम कंदो। फील्ड मार्शल आसिम मुनीर जी ऐवान सदर में सहाफ़ियुनि सां गैर रस्मी ॻाल्हि ॿोल। फील्ड मार्शल चयो त सभु कुझु ठीकु आहे, तव्हां जे अॻियां आहे, शयूं बहितरी ॾांहुं वञी रहियूं आहिनि। DG ISPR अॼु 2:30 वॻे प्रेस कॉन्फ्रेंस कंदो। सेनेट नेशनल एग्री ट्रेड ऐं फूड सेफ्टी अथॉरिटी ठाहिण जो बिल मंज़ूर करे वरितो। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तरड़ तरफ़ां बिल सेनेट में पेश कयो वियो। आज़म नज़ीर तरड़ चयो त समूरियूं तकरारी तरमीमूं वापसि वरितियूं वयूं आहिनि। इदारे जे कंहिं बि मुलाज़िम खे नौकरी मां न कढियो वेंदो। मुतासिर मुलाज़िमनि खे सरप्लस पोल में उमाणियो वेंदो। ABR तरफ़ां फाइलर्स के बैंक बैलेंस जा पैगाम उमाइण ते सेनेटर असद कासिम ध्यान शिकायत नोटिस जमा कराए छॾियो। ABR जी कार्रवाई ते ख़दशनि जो इज़हार। सेनेटर असद कासिम चयो त ABR वारा असांजे माली ॾे वठि कीअं पधरी करे रहिया आहिनि। माण्हू त पंहिंजनि ज़ालुनि खां बि बैंक बैलेंस लिकाईंदा आहिनि। वफ़ाक़ी वज़ीर तारिक फज़ल चयो त पैगाम रुगो लाॻापियल टैक्स ॾींदड़नि खे उमाणिया वेंदा आहिनि। सेनेट चेयरमैन मामिलो जाइज़ो वठण लाइ लाॻापियल स्टैंडिंग कमेटी ॾांहुं उमाणे छॾियो। मदे जी भरिसां ट्रक जे टकर में मोटरसाइकिल सवार 2 ॼणा फ़ौत, 1 ज़ख़्मी। नई पुल बस स्टॉप वटि हादसो पेश आयो। फ़ौतुनि जी सुञाणप ॻोठ अमरोट वासी अब्दुल सलाम दल ऐं महफ़ूज़ अहमद दल तौर थी। ज़ख़्मी कामरान दल जी बि हालत नाज़ुक। लाड़काणे अस्पताल मुंतक़िल। पुलिस ट्रक ड्राइवर खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो। ऐं एकता ॾियारो मंशात का पाक सिंध जे सिरे हेठि मल्हाइण जूं तयारियूं उरूज ते पहुची वियूं। स्कूलनि में तक़रीबूं, ओताकुनि में मच कचहरियूं ऐं जागृता रैलियूं कढी सिंध खे मंशात का पाक करण जा वचन।